हल भेण थोड़ो ॿाहिरि हली ॻाल्हायूं त सही, भाभी जे साम्हूं ॻाल्हाए नथा सघूं। हल अच। भाभी असां अचूं था चक्कर लॻाए करे, पेट थोड़ो भारी थी वियो आहे न त ॿाहिरि चक्कर लॻाए अचूं। पाण ॻाल्हायूं था न त सॼा कन पाण ते लॻाई वेठी अथई। कल्ह ॾींहं जो मम्मी ॻाल्हाई पई न त हिनखे लॻो कि मुंहिंजी बुराइयूं पई करनि, कन लॻाए बीठी हुई दरवाजे ते। अच्छा, अरे भेण मां ॿाहिरां लथसि, मथे में सूर जो बहानो करे वेही रही। मां अॻियां वधी चयोमांसि भाभी तव्हां वियो, मां थी चांहि ठाहियां। हिकु बार खोबली कोन चई कि मां थी ठाहियां भाभी, तव्हां ॿाहिरां आया आहियो, आराम कयो। और ईअं पे कई पापा भैया जे साम्हूं कि जीअं मां दीदीनि जे पेरनि भरजी बीठी आहियां, ईअं पे कई कम। हिकु नंबर जी खोबली थई। कामचोर आहे कामचोर। मेसड़ी दॿी थई पूरी। इन लाइ त मां तुंहिंजे लाइ शइ लिकाए खणी आयसि, न त बरी खाक थी वञे हा ऐं भाउ जा ॿिया कन भरे हा। हिन जो मन अथसि कि पाण हुन जा बिब भरूं। जॾहिं पाण मोकिलाईंदा आहियूं त मम्मी शइ शिकियल ख़र्चूं ॾींदी आहे त ॾेढर जहिड़ियूं अखियूं लॻाए बीह रहंदी आहे। इहो नथी सोचे कि मुंहिंजी निणानूं साल में हिकु बार थियूं अचनि, कॾहिं 200 रुपया ख़र्ची ॾे। ऐं 200 रुपया ख़र्ची न त हिकिड़ो वॻो त ॾे, उहे त असां ई त आहियूं, न ॿारनि खे पुछे। पाण खे छा करणो, 4 ॾींहं टिकी करे वापसि पंहिंजे घर वञणो आहे। हिन नरगोटी सां मुंहुं लड़ाए बि छा छा करणो। कबो? पुठियां माउ पीउ खे दुखी कंदी, माउ पीउ दुखी थींदा त पंहिंजो कलेजो त उएं ई ॿरंदो न। ॿरंदो इन भई। किनी सां त भई परे रहणो खपे। मुंहिंजो मुड़ुसु त मना कंदो आहे तूं न वञ, पर मां माउ पीउ खे ॾिसी करे ईंदी आहियां। न त हिन खे ॾिसी अचां, सावरनि में त पोड़ियो कयूं, माइटनि में बि पोड़ियो कयूं। हल हाणे सी पियो पए ॾाढो। हलूं था अंदर, न त सोचंदी मुंहिंजी बुराई पई करे। भॻवान बचाए, पाण त कंहिंजी बुराई न कयूं, तौबा भई तौबा। भाॼाई बि पंहिंजी आहे भई, बुराई न करणी खपे।